कराची में वाक़िआ कंदासीं। कराची इलाइक़े सौदाबाद में गुम थियल नारी जो पतो पइजी वियो। कराची इलाइक़े सौदाबाद में गुम थियल निमरा बि निकाह करे छॾियो आहे। पुलिस इख़्तियारनि जो चवणु आहे त सौदाबाद में गुम थियल नारी डेरा गाज़ी खान में निकाह कयो। निमरा 20 अप्रैल ते कराची इलाइक़े सौदाबाद में गुम थी हुई। कराची में वाक़िआ कई पिया। कराची इलाइक़े सौदाबाद में गुम थियल नारी जो पतो पइजी वियो। कराची इलाइक़े सौदाबाद में गुम थियल निमरा बि निकाह करे छॾियो आहे। पुलिस इख़्तियारनि जो चवणु आहे त सौदाबाद में गुम थियल नारी डेरा गाज़ी खान में निकाह कयो। निमरा 20 अप्रैल ते कराची इलाइक़े सौदाबाद में गुम थी हुई। कराची में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। कराची इलाइक़े सौदाबाद में गुम थियल नारी जो पतो पइजी वियो। कराची इलाइक़े सौदाबाद में गुम थियल निमरा बि निकाह करे छॾियो आहे।